Grammar Then was my favorite subject in school. हाणे असां उन्हनि खे सेखारणु शुरू कयो त सिंधी लैंग्वेज में जेंडर इज़ वेरी इम्पॉर्टेंट. Yes. अंग्रेजी में जेंडर कोन थींदो आहे. मुंहिंजी पेन मुंहिंजो न. हा 2011 में जीअं हितां असां हीउ किताबु छपियो असीं मोटी वियासीं मार्च में मूं उते वञी सिंधी क्लासिस शुरू कया. पॉपुलेशन आहे सिंधियुनि जो हीअं चइजे त असां वटि बे एरिया में पॉपुलेशन 1200 त आहे. नॉट बैड. हा रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट में जेके सिंधी क्लासिस असां शुरू कया मूंखे उते 2 ॼणनि जी सपोर्ट मिली बे एरिया में. 3 चयो असीं तव्हांखे मदद कंदासीं त ईअं थी पियो मुंहिंजी दिलि वॾी थी वई. पर हू मूंखे चवंदा त तव्हीं आहियो प्रिंसिपल हीअ आहिनि टीचर्स असीं आहियूं टीचर्स एड. अच्छा मूं चयो कीअं दादा वासाणी जंहिं महिल हाणे लास्ट टाइम लंडन में आया न साम्हूं ॻाल्हाइनि पिया ऐं मां इंग्लिश ट्रांसलेशन पई कयां. इफ यू गॉट गुड अंडरस्टैंडिंग ऑफ सिंधी एग्जैक्टली it is not that difficult as people think. एट ऑल. वाओ ओके. Rose is a rose. उहो त तव्हां आहियो. वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल गाइस. अॼु मां ॿिनि ॾाढनि स्पेशल माण्हुनि सां आहियां एंड आई एम सो हैप्पी कि हिननि जो सुभाणे फ्लाइट आहे उन खां अॻु मां हिननि सां मिली सघियमि. हेन दादी मंजू जया मीरचंदानी. हेन दादा कमल मीरचंदानी. ॿ ॾाढियूं वॾियूं शख़्सियतूं जेके सैन फ्रांसिस्को बे एरिया में रोमनाइज़ सिंधी ते जाम कमु करे रहिया आहिनि. बट दीज आर मच मोर देन दैट. मां हिननि सां वेही करे थोरी देरि कचहरी कई किथे ॼाया हुया हिननि जूं आखारियूं सभु ॿुधियूं एंड इट्स ब्यूटिफुल. बट हिन वीडियो में मां तव्हां सां रोमनाइज़ सिंधी जे बारे में जेको तव्हां कमु करे रहिया आहियो उन ते ॻाल्हाइण थी चाहियां. आर यू रेडी दादी? ओके त दादा मूंखे तव्हां पहिरियों इहो ॿुधायो वॉट इज़ रोमनाइज़ सिंधी? सिंधी ॿोली तंहिंखे सिंध में पर्सो अरेबिक स्क्रिप्ट में लिखंदा हुआ. पोइ पार्टीशन खां पोइ जीअं सिंधी आया हिंदुस्तान में त उते हिंदुस्तान में अचण खां पोइ देवनागरी स्क्रिप्ट जेका तंहिंमें बि सिंधी ॿोली जो घणो प्रचार हलियो. लॻभॻि 900 स्कूल खुलिया पार्टीशन खां पोइ इंडिया में. तंहिंमें सिंधी स्कूल्स तंहिंमें केतिरनि में पर्सो अरेबिक जेका अरबी चइजी थी उहा ऐं रोमनाइज़ देवनागरी उहा पाढ़ींदा हुआ. हाणे इन्हनि ॿिन्ही स्क्रिप्ट जे विच में कुझु बायस हो ग्रुप माण्हुनि जो जेके हिन जी सपोर्ट कंदा हुआ ॿिया हुन जी कंदा हुआ त पाण में उनजो रायो न ठही सघियो त का हिकिड़ी हुजे जंहिं ते असीं मदार रखूं. पर इहे ॿई स्क्रिप्ट जेके आहिनि से दे सर्व द नीड्स ऑफ द कम्यूनिटी. ईअं आहे चइजे त हिन कैंप में देवनागरी हिन कैंप में अरबी सिंधी इज़ पॉपुलर ऐं उहे उन में कमु करे रहिया आहिनि. सॉरी टू इंटरप्ट. हिकु अहिड़ी बि कैंप आहे जिन खे इहा ॿई न ईंदी आहे. तव्हां तमामु सुठो सुवालु पुछो आहे. इन जी कैंप जी डिटेल्स जेके आहिनि से हीअं आहिनि. असीं जेके हिंदुस्तान खां ॿाहिरि निकिरी वियासीं जीअं मूंखे 45 साल थिया आहिनि त असां उते ॾिठो त असांजा सिंधी ॿार जेके आहिनि तिन खे न रुॻो अरबी ऐं देवनागरी जी का ॿूझ आहे पर स्कूल ऐं कॉलेजनि में उहा कोन था पाढ़ीनि. ख़बर ऐं न को उन्हनि खे कहिड़ी इहो पाढ़ण वारो आहे. त उन्हनि जे लाइ त इहे ॿई स्क्रिप्ट्स जेके थी पियूं तमामु ॾुखियूं थी पियूं. पर जॾहिं असां वधीक कोशिशि कई सम्झण जी त ॾिसूं छा हिंदुस्तान में बि साउथ इंडिया जेको आहे तमिलनाडु ऐं हिते चइजे त कन्नड़ा ऐं आंध्र प्रदेश केरला इहे 5 जेके स्टेट्स आहिनि हिते त देवनागरी कोन था पाढ़ीनि. राइट. हाणे हिंदुस्तान जो हिंदुस्तान में असांजा ॿार जेके इन्हनि 5 प्रांतनि में था रहनि देवनागरी सिंधी की हिंदी ई कोन पाढ़ींदा आहिनि न. हा त उते स्क्रिप्ट ई कोन्हे इहा. त असांजा उहे सिंधी ॿार भले थोरे तादाद में बि आहिनि पर हिंदुस्तान में बि उन्हनि खे इहा विद्या नथी मिली सघे जो हू
ॿिन्ही मां का हिकिड़ी स्क्रिप्ट बि सिखी सघनि करेक्ट त माना उहे डिस्कनेक्ट थी विया हली पंहिंजे सिंधी ॿोलीअ सां त मूं जॾहिं वई हिन खे एनालाइज़ कयो त हिन हीअं आयो सम्झ में त पार्टीशन खां पोइ सिंधी टिड़ी पखिड़िजी त विया आहिनि पर अॼु सिंधी जेके आहिनि से हिकिड़ी ग्लोबल कम्यूनिटी आहे यस सिंधी लॻभॻि 100 कंट्रीज़ में रहनि था पहिरीं त माइट चवंदा त हिननि खे इहा नई स्क्रिप्ट सिखणी पवंदी असीं छाजे लाइ स्कूलनि में मोकिलियूं हिन खे टाइम कोन्हे हिननि जे मथां ॿियो प्रेशर घणो आहे त न को अरबी जे फेवर में हुआ न को देवनागरी जे फेवर में बिकॉज स्कूलनि में त उहा पढ़ी कोन सभिनी हंधि त असां ॾिठो त रोमन स्क्रिप्ट छो जो असांजी सिंधी कम्यूनिटी तमामु एजुकेटेड कम्यूनिटी आहे असांजा सभु ॿार अंग्रेजी त ॼाणनि ई ॼाणनि ऐं कहिड़ी बि कंट्री में तई वेंदा त अंग्रेजी त उते पढ़ीनि था इट हैज़ बिकम अ यूनिवर्सल लैंग्वेज एंड स्क्रिप्ट नाउ एक्सेप्टेड एवरीवेयर त कॉमन डिनोमिनेटर जेको इहो आहे किथे बि रहो असांजा सिंधी ॿार रोमनाइज़ स्क्रिप्ट ज़रूरु पढ़ी सघंदा हाणे रोमन स्क्रिप्ट माना इंग्लिश ABCD A to Z मां कॉन्वेंट स्कूल में वयमि महाराष्ट्र में मूंखे स्कूल में हिंदी मराठी कंपलसरी हुई बट छाकाणि त सिंधी न स्टेट लैंग्वेज आहे न नेशनल लैंग्वेज आहे त कॉन्वेंट स्कूल में ऑप्शन बि न हुयो इन जे करे मां लिखणु पढ़णु रहिजी वियो मुंहिंजो इंडिया में जंहिंमहिल मां एॾा साल लंडन में हुयमि हुते सिंधी ॿुधण लाइ मां तरसी वेंदी हुयमि ऐं फाइनली जिन सिंधियुनि सां मिलंदी हुयमि अगेन लिखणु पढ़णु जाम घटि माण्हुनि खे ईंदो बट जीअं तव्हां चओ था असां अधु अंग्रेज़ थी विया आहियूं इंग्लिश में मां कॉन्स्टेंटली लिखंदी रहंदी आहियां सॼी देरि ॻाल्हाईंदी रहंदी आहियां त हाणे मां जंहिंमहिल रोमनाइज़ सिंधी ते रिसर्च पई कयां रोमनाइज़ सिंधी माना सिंधीअ खे इंग्लिश अखरनि खे खणी करे उन में लिखणु फॉर एग्ज़ाम्पल कहिड़ो हाल आहे त KEHRO कहिड़ो हाल HAAL आहे बट उन्हनि खे इन्हनि अञा थोरो सुठी तरह ठाहियो आहे रोमन्स अल्फ़ाबेट खे खणी A to Z जेके असांजा 26 लेटर्स आहिनि इंग्लिश अल्फ़ाबेट में उन्हनि खे खणी करे इन्हनि थोरो मॉडिफाई कयो आहे जीअं असां इनखे सिंधी लिखण लाइ यूज़ करे सघूं उन बारे में प्लीज़ थोरो ॿुधायो त जेको तव्हां पहिरीं चयो न त अंग्रेजी में कुझु बि लिखी सघूं था उन खे मां चवंदो आहियां ट्रांसलिटरेशन एनी लैंग्वेज कैन बी रिटन इन इंग्लिश एंड दैट विल बी कॉल्ड ट्रांसलिटरेशन त ही जेका 26 अखरनि जी इंग्लिश अल्फ़ाबेट आहे उन खे असां खणी करे अहिड़ी तरह मॉडिफाई कयो आहे विथ मिनिमम एफर्ट कंप्लीट सिंधी अल्फ़ाबेट हैज़ बीन क्रिएटेड जेका 52 अरेबिक में आहे ऐं 47 देवनागरी में आहे ओके मूंखे देवनागरी जा ख़बर न हुया हा त देवनागरी में हुननि कुझु घटाए 47 कयो छो जो देर आर सर्टेन कॉमन साउंड्स उहे साॻे हिकिड़े ई अखर सां लिखी सघजनि था त रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट जी जेका अल्फ़ाबेट आहे 47 अखरनि जी उहा इंट्रोड्यूस कयूं हाणे मूंखे दादीअ खां पुछणो दादी तव्हां सैन फ्रांसिस्को में जेको एॾो कमु करे रहिया आहियो सिंधीअ खे बचाइण जो मां रिसर्च कई कि उते जेके सिंधी सम्मेलन्स थिया आहिनि उन में बि तव्हां जेको ॿारनि खे सेखारियो आहे सॉन्ग्स पंजड़ा झूलेलाल जे बारे में जेको बि तव्हां ऑर्गेनाइज़ कंदा आहियो उन जे पुठियां प्रेपरेशन में छा वेंदो ऐं तव्हां इहो छो कंदा आहियो प्रमोशन ऑफ सिंधी है ना बेटा व्हाई वी प्रमोटिंग सिंधी हिकिड़े ॾींहुं असांजी डॉटर स्कूल में जेका पढ़ंदी हुई रोअंदी घर आई चई मुंहिंजे स्कूल में मूंखां पुछनि था वेयर इज़ योर चर्च हू इज़ योर गॉड वॉट आर यू हू आर यू आई कैन टोटली रिलेट त जॾहिं उहा रोअंदी घर में आई त असां रियलाइज़ कयो त असांजा ॿार जेके हिन कंट्री में वॾा थी रहिया आहिनि दे आर नॉट अवेयर ऑफ देयर हेरिटेज ऐं हुननि जो ॾोहो कोन्हे त हाणे असां माइटनि ते इहो हिकिड़े क़िस्म जो बार होप ऐं इट बिकेम अवर ड्यूटी टू गिव अवर चिल्ड्रेन द हेरिटेज दैट ट्रूली बिलोंग्स टू देम त उन्हनि खे इहो ॾियण जे लाइ असां उते पंहिंजे मथां इहो हिकिड़े क़िस्म जो ईअं चइजे त इहो हिकिड़ो गोल क्रिएट कयो त हिननि खे असीं सभु ॾींदासीं जेको हिंदुस्तान में ॿारनि खे मिली सघे थो हिननि खे ॿोली ॾींदासीं हिननि खे ॻाइणु पंहिंजो कल्चर रिलीजन ऐं हर कंहिं क़िस्म जो बैकग्राउंड इंफॉर्मेशन सभु कुझु मिलंदो
त जीअं ही ॿार ईअं न महसूसु कनि त असांखे कुझु कोन्हे, वी डोंट बिलोंग। आइडेंटिटी पंहिंजी। हा, त तव्हां खां अॻु कोई न कंदो हुयो? असां शुरू कयो छो जो असांजी डॉटर रोंदी आई हुई, राइट। असीं कंदासीं त असां छा कयो, ऐं ख़ासि करे मंजू, मां सिंधीअ में जेके किताबनि मां पढ़ंदो हुउसि, गुरबाणी थी या सिंधी कलाम थिया, हीअ उन खे हिंदीअ में ऐं इंग्लिश में ट्रांसलिट्रेशन करे पोइ हिकिड़े पने ते असीं टिनी ॿोलियुनि में लिखी सभिनी खे विरहाईंदा हुआसीं। ये मां लंडन जे गुरुद्वारनि में अहिड़ा पना मिलंदा हुया। आई अंडरस्टैंड व्हाट यू आर टॉकिंग अबाउट। त उहे असीं जॾहिं विरहाईंदा हुआसीं त सॼी संगत जेका आहे न सा ॾाढो एंजॉय कंदी हुई, त असीं पढ़ी बि सघूं था, ॿुधी बि सघूं था ऐं पार्टिसिपेट करे सघूं था। 2008 में त असां हीअ किताबु पब्लिश कयो हो जेको ट्रांसलिट्रेशन में लिखियलु हो, चूंड कलाम। पर 2010 में जॾहिं हिननि लॉन्च कयो हिनखे, 2011 जो सम्मेलन थियो, त मां ऐं मंजू असीं ॿई अहमदाबाद में हुआसीं, त असांजी दादा अर्जन दासवाणी सां मुलाक़ात थी। हुननि खे असां हीउ ॾेखारियो त हुननि चयो त असां हीउ स्टैंडर्डाइज़ कयो आहे, हीउ जेको आहे अंग्रेज़ी ॿोलीअ में असां रुॻो 2 सिम्बल्स विधा आहिनि, हिकिड़ो कैरेट सिम्बल, ॿियो टिल्डी सिम्बल। इहे 2 सिम्बल्स विझी असां 47 वर्ड्स जी लेटर्स जी अल्फ़ाबेट क्रिएट कई आहे। चई हाणे उहा अल्फ़ाबेट जेका आहे इन खे चइजे स्टैंडर्डाइज़्ड रोमनाइज़्ड स्क्रिप्ट, सिंधी स्क्रिप्ट। असीं इन खे था प्रमोशन करणु चाहियूं। जॾहिं मूं इहो इन बारे में ॿुधो त मूं हिनखे वञी सम्झो ऐं पढ़ियो। उन वक़्तु असीं बॉम्बे में पंहिंजो बुक नंबर 2 हैड ऑलरेडी बीन प्रिपेयर्ड इन रोमन स्क्रिप्ट। I sat at this table and worked overnight for 30 days and rewrote the whole book into Romanized Sindhi script. Oh my God. From transliteration to actual Sindhi जेका अडॉप्ट कई वई हुई, स्टैंडर्डाइज़ इन खे अडॉप्ट करे ऐं असां प्योर रोमनाइज़्ड स्क्रिप्ट जेका आहे तंहिंमें ही किताबु बुक नंबर 2 छपियो। वाधायूं। त दादा तव्हां जेके सैन फ्रांसिस्को में क्लासिस वठंदा आहियो, उहे कॾहिं खां चालू कयव ऐं उन में तव्हां छा कराईंदा आहियो? 2011 में जीअं हितां असांजी किताबु छपियो, असीं मोटी वियासीं मार्च में, मूं उते वञी सिंधी क्लासिस शुरू कया। पॉपुलेशन आहे सिंधियुनि जो हीअं चइजे त असां वटि बे एरिया में पॉपुलेशन 1200 त आहे। नॉट बैड। हा, रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट में जेके सिंधी क्लासिस असां शुरू कया, मूंखे उते 2 ॼणनि जी सपोर्ट मिली बे एरिया में, हिकिड़ो मिस्टर कानूगा ऐं ॿियो दीपा मलाणी, ऐं 3 ॿियूं जेके हुन चयो असीं टीचर्स एड थींदासीं। दे वर वेरी इंटरेस्टेड त हीउ कॉन्सेप्ट नओं आहे। उन में हिकिड़ी वासवाणी, हिकिड़ी अनिता हेमलाणी हुई ऐं हिकिड़ी ॿी शोभा दरियाणी। मिड़ई 3 चयो असीं तव्हांखे मदद कंदासीं। त ईअं थी पियो, मुंहिंजी दिलि वॾी थी वई। पर हू मूंखे चवंदा त तव्हीं आहियो प्रिंसिपल, हीअ आहिनि टीचर्स, असीं आहियूं टीचर्स एड। मूं चयो कीअं? हा, के क़िस्म जो क्लास में ईअं थी पियो ॼण त एवरीबडी वर एंजॉइंग। पोइ असां चयो त हाणे न रुॻो इहे जेके लेसन्स हिन जा वेबसाइट ते जेके आहिनि romanizedSindhi.org, उहे लेसन्स ऐं अल्फ़ाबेट इज़ नॉट इनफ, वी वॉन्ट टू डू मोर देन दैट, वी वॉन्ट टू गो इन टू ग्रामर, जीअं ॿार होशियारु थियनि। त पहिरीं मूं हीअ किताबु उते ठाहियो, लर्न सिंधी 1। त अल्फ़ाबेट में जीअं हिते हिकिड़े अखर में हिकिड़ी फ़ोटो ॾिनल आहे, त मूं हुन जा 4 एग्ज़ाम्पल्स ॾिना, त जीअं 4 times मोर वॉकेबुलरी इम्प्रूव करी हुई। हाणे असां हुननि खे सेखारणु शुरू कयो त सिंधी लैंग्वेज में जेंडर इज़ वेरी इम्पोर्टेंट। अंग्रेजी में जेंडर कोन थींदो आहे। मुंहिंजी पेन, मुंहिंजो न। हा, मां उहो ई चयो, इंग्लिश में न आहे। हा, त इहो जॾहिं मूं सेखारणु शुरू कयो ॿारनि खे, त इट वॉज़ अ वेरी टिकलिश फॉर देम, बट दे रियलाइज़ त सिंधी में मूं चयो ॾिसो कहिड़ी रिच लैंग्वेज आहे। त इहे ॿार जॾहिं वञी घर में माइटनि खे ॿुधाईंदा आहिनि न, त हुननि खां पुछंदा आहिनि त माइटनि खे कोन ईंदो आहे। पोइ माइट चवंदा आहिनि नो वी आर लर्निंग फ्रॉम अवर चिल्ड्रन अबाउट हिस्ट्री ऑफ सिंध। त पहिरीं इहो सिंधी बुक असां 1 कयो, पोइ वरी मूं सिंधी बुक 2 लिखियो। हा, हाणे दिलि सां ॾे, if you write in transliteration it will be DIL SAAN, दिल सां ॾे, DEY। हा, त दिलि सां ॾे, त एक्चुअल अंग्रेजी छा आहे? दिल सैन डे। हाणे जंहिं ॿार खे सिंधी न ईंदी हुजे उहो छा पढ़ंदो? दिल सैन डे।
हाणे मूं चयो इन खे इहे टे ई अखर आहिनि दे कवर इंटायर रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट. उहो कीअं ड खां पोइ टिल्डी दिल टिल्डी माना हीअ जेका आहे न हीअ टिल्डी वे वांगुरु या कंप्यूटर में आहे मां ॾेखारियां थो. सां में एस डबल ए एन में एपोस्ट्रॉफी नेज़ल साउंड सां ऐं डी खां पोइ मथां कैरेट सिंबल त जो ॾे बस. दिस इज़ रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट दिल सां ॾे. इहे टे तव्हांखे सिंबल्स अची वियूं न हीअ नेज़ल साउंड ऐं हीअ टिल्डी ऐं हीअ कैरेट. 5 अखरनि में कैरेट आहे 5 अखरनि में टिल्डी आहे. इट कवर्स ऑल द सिंधी साउंड्स. पोइ कीअं ख़बर पए किथे कहिड़ो यूज़ करणो. दिल हाणे उहो सिखणो आहे न अल्फ़ाबेट त भई टेबल में द अखर कीअं थियो उहो मां तव्हांखे टेबल ॾेखारियां थो. हिन में अॼु वॾे में वॾी नीड कैरी आहे. भले तई चवंदा असांजा ॿार देवनागरी में पढ़नि था अरबी में पढ़नि था पर ख़बर अथव SMS छा में कंदा आहिनि. इंग्लिश उहा कहिड़ी आहे ट्रांसलिटरेशन. जी मां इंस्टाग्राम ते बि कहिड़ो हाल आहे राणी छा थो करे छा थी करे असां इहो ई ॻाल्हाईंदा आहियूं इंग्लिश में ट्रांसलिटरेशन में. मां चाहियां थो त अॼु असांजा उहे ॿार जेके हिंदुस्तान में देवनागरी में पढ़ी रहिया आहिनि अरबी में पढ़ी रहिया आहिनि उहे बि जे ट्रांसलिटरेशन कनि त महिरबानी करे रोमनाइज़्ड सिंधी स्क्रिप्ट में कनि त जीअं साॻियो सेंटेंस सचे प्रोनाउंसिएशन सां. पोइ हे जेके आहिनि तव्हां टिल्डी ऐं कैरेट था चओ इहे असांजे कीबोर्ड में आहिनि न. ओह लवली. त हाणे दादा असां जेको इंस्टाग्राम ते फेसबुक ते लिखूं था उहो रोमन स्क्रिप्ट में सिंधी था ॻाल्हायूं बट तव्हां जेको मूंखे ॿुधायो उहो रोमनाइज़्ड स्क्रिप्ट आहे जेके सिंधीअ खे प्रॉपर अल्फाबेट फॉर्म में स्टैंडर्डाइज कयो आहे स्टैंडर्डाइज कयो अथव. हाणे तव्हां मूंखे ॿुधायो अगरि मां रोमनाइज़्ड स्क्रिप्ट में लिखां ऐं साम्हूं वारे खे उहा पढ़णु न अचे. इन जी तव्हां तमामु सुठो सुवाल कयो आहे. त रीज़न इज़ दिस सभिनी ट्रांसलिटरेशन करे ईअं था सम्झनि त असां सिंधी पे लिखूं था पर उहा सिंधी न आहे. उहो जीअं मूं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो न त कमु हले थो हुन मां पर प्रोनाउंसिएशन त सॼा ग़लति थी विया न. जीअं दिलि सां ॾे जो एग्ज़ाम्पल मूं तव्हांखे ॾिनो दिलि सां ॾे ऐं दिलि सां ॾे त करेक्ट प्रोनाउंसिएशन जे लाइ इफ यू राइट करेक्टली अॻिलो पढ़ंदो बि करेक्ट अॻिलो विल नॉट रीड इट रॉन्ग. त मां ईअं ई सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि ऐं चाहींदुसि त स्कूलनि में ऐं कॉलेजनि में ताईं भले देवनागरी पढ़ो अरबी पढ़ो तमामु सुठी ॻाल्हि आहे. बंदि थियनि पिया इन करे ई मां चई रहियो आहियां त फ्यूचर जेको आहे असांजे सिंधी ॿारनि जो जे असांखे उन्हनि खे पंहिंजी हेरिटेज ॾियणी आहे त उन स्क्रिप्ट में ॾियणी आहे जेका हू सम्झी सघनि था लिखी सघनि था पढ़ी सघनि था ऐं कंप्यूटर ते ऐं SMS करे सघनि था. त मां ईअं ई चाहींदुसि त असां किताब लिखिया आहिनि ऐं इट इज़ पॉसिबल एंड फीज़िबल. ऐं मां तव्हांखे ॿियो बि एग्ज़ाम्पल ॾींदो चुसि हीअ अथव डिक्शनरी जेका दादा अर्जन दासवाणी जे ग्रुप हुते ठही करे ठाही आहे 10,000 वर्ड्स इन रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट ऐं उन सां गॾु इंग्लिश देवनागरी में बि लिखियलु आहे ऐं साउंड ट्रैक बि आहे विथ 10,000 words have been done. इहो सभु हिननि जे वेबसाइट ते बि हूंदो. हा romanizedSindhi.org ते वेबसाइट ते वञी ॾिसंदा त तव्हांखे उन जा लेसन्स मिलंदा अल्फ़ाबेट टेबल मिलंदी ऐं इहे डिक्शनरी बि मिलंदी ऐं मुंहिंजा केतिरा जेके ग्रामर लेसन्स आहिनि उहे बि उन में चाढ़िया विया आहिनि. पर कोशिशि इहा ई करणी आहे त असांजा जेके कॉलेजिस ऐं हाई स्कूल्स आहिनि इंस्टीट्यूशन्स आहिनि उन में इवन दो इट इज़ नॉट इन देयर करिकुलम बिकॉज करिकुलम में अचण में टाइम लॻंदो गवर्नमेंट पास करे न करे पर तंहिं विच में असांजा ॿार टुटंदा पिया वञनि असांखां. उन्हनि खे असांखे पाण सां गॾे रखण लाइ कनेक्ट करण जे लाइ रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट खे जेतिरो जल्दी थी सघे सभिनी जे विच में आणणु खपे जीअं हुननि खे न रुॻो ख़बर पए SMS इन में कनि त करेक्ट सिंधी में SMS थींदी. उन लाइ पहिरियों सिखणो पवंदो बसि जंहिंजे लाइ वेबसाइट आहे उन में साउंड ट्रैक बि आहे सभु कुझु ॾिसण जे लाइ आहे. ऐं ॿी सलाह में कहिड़ी ॾींदुसि त ही लेसन्स जेके आहिनि असां ठाहिया आहिनि असीं हुते सिंधी क्लासिस हलाए रहिया आहियूं
जे कंहिंखे बि तकलीफ़ हुजे ऐं क्वेश्चन्स हुजनि गेट इन टच विथ मी असांखे 8 सालनि जो एक्सपीरियंस आहे असां ही किताब बि लिखिया आहिनि त सफ़ा ॾुखी ॻाल्हि कोन्हे मां हिननि जी ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्स में हिट विझंदमि दे कैन गेट इन टच विथ यू हा असां सां कयो दादा अर्जन दासवाणी सां ॻाल्हायो हुते हाणे ही अथव सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंध जी ही उनजी अल्फ़ाबेट अथव आई जस्ट कॉपी ॾिसो हुननि बी असांजी कमांदी आहे टी असांजी कमांदी आहे हिननि जी अल्फ़ाबेट आहे असांजूं सिम्बल्स कमांदियूं अथनि हाणे ॾिसो एग्ज़ाम्पल हा ॿारनि खे हाणे ॿुधिजो हिनजो साउंड थी वियो न हिननि जो हाणे दिस इज़ वॉट दे हैव डन त छा आहे जो ख़ाली असांजे आई थिंक लैंग्वेज सां केस न आहे चङनि नंढनि लैंग्वेजिस सां इहो केस आहे त रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट जेका असां ठाही आहे हैज़ गॉट द साउंड बेस जी सभु ॿार सिखी सघंदा दादा अर्जन दासवाणी सिंगापुर में ही इज़ अ फाउंडिंग कोऑर्डिनेटर में त मां इन्हनि सां घणो करे टच में रहंदो आहियां ऐं ही विजय भाटिया जेको ही वॉज हेल्पिंग दादा विथ डिक्शनरी ही ॿुधो सुखमनी साहिबु दिस वॉज द बुक रिटन इन रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट आई हेल्प हिम दादा लक्ष्मण चेलाराम हिन जी माना ॾिनी सिंधीअ में उन खे रोमनाइज़ स्क्रिप्ट में असां लिखी ऐं पोइ हीउ सॼो किताबु छपियो ऐं दादा वासवाणी हिन खे रिलीज़ कयो हीअ सॼी मीटिंग हुते हुई असांजी वी रिलीज़ दादा रिलीज़ कयो हिन किताब खे सुखमनी साहिब खे दादा वासवाणी जंहिं महिल हाणे लास्ट टाइम लंडन में आया न साम्हूं ॻाल्हाइनि पिया ऐं मां इंग्लिश ट्रांसलेशन पई कयां लंडन में हुननि इहो कयो हुयो सिंधी में ॻाल्हाइनि पिया तव्हां इंग्लिश में रखियो हुयो एलिमिनेशन राउंड भई केरु करे सघंदो परफेक्ट ट्रांसलेशन त आया ई न कोई बि 2 टे मायूं आयूं हुन मां हिकु मां हुयमि सम्झ में ऐं ऑन द स्पॉट करिणो आहे न सोचणो आहे न छा दादा सिंधी पिया ॻाल्हाइनि मां इंग्लिश पई ट्रांसलेट कंदी आहियां हुननि जो ॻाल्हाइणु उन खां अॻु मूंखे हुननि जा वीडियोस ॾेखारियो ऐं इंटरव्यू में चऊं ट्रांसलेट करे ॿुधाईंदी आहियां त दादा ॻाल्हाइनि पिया मां ॿुधाईंदी पई आहियां वीडियोस में पोइ चऊं हा ठीकु आहे हा इफ यू गॉट गुड अंडरस्टैंडिंग ऑफ सिंधी एग्जैक्टली it is not that difficult as people think at all असां जॾहिं करे ॾेखारियो त सुखमनी साहिब छपजी वई आहे असांजा कलामनि जा किताब आहिनि असां हेॾो कमु करे छॾियो आहे त पोइ वेबसाइट आहे तव्हां डिक्शनरी आहे 10,000 इट्स अ रेडी थिंग टू लॉन्च एवरीबडी शुड प्लंज इन टू इट तॾहिं मूं हुननि खे चयो हाणे कमु करणु शुरू खपे वाई वेट हे ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हाइण कचहरी सेशन हुयो मूंखे जाम इंफॉर्मेशन मिली एंड आई एम रियली इम्प्रेस्ड जेको बि तव्हां कमु कयो मूंखे लॻो ख़ाली रोमनाइज़ सिंधी आहे ओके छा हूंदो जंहिं महिल मां रिसर्च कयो बट ओ माय गॉड थैंक यू एनी क्लोजिंग रिमार्क्स दादा दादी मुंहिंजे दिलि वटां इहा ई ॻाल्हि थींदी त असांजा सभु ॿार किथे बि हुजनि साउथ अमेरिका में हुजनि यूरोप में हुजनि ऑस्ट्रेलिया में हुजनि इंडिया में हुजनि अमेरिका में हुजनि किथे बि हुजनि सिंधी ॿार ईअं न सम्झे त असीं पंहिंजे हेरिटेज खां डिस्कनेक्टेड आहियूं हिन लैंग्वेज जे थ्रू हू सभु कुझु पाण में गॾिजी करे ॻाल्हाए सघनि था करे सघनि था ऐं ॿोली जेका जे कॉमन रही असांजी त असांजी सिंधियत बि कॉमन रहंदी क़ाइमु रहंदी